अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो ॿारनि जे हिन चैनल ते अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था। प्यारा ॿारो, अॼु मां अव्हां लाइ सिंधी अखरनि खे कीअं यादि करे सघो था आसानीअ सां हिकु ॿियो तरीक़ो अव्हां लाइ मां आंदो आहे, जेको यकीनन अव्हां सभिनीनि ॿारनि लाइ आसानीअ जो सबबु बणिबो इंशाअल्लाह। ऐं अव्हां स्क्रीन ते इहो चार्ट ॾिसी रहिया आहियो। जेकॾहिं इन जो स्क्रीन शॉट वठणु चाहियो त अव्हां वठी सघो था ऐं इन खे कंहिं जाइ ते या कंहिं कॉपीअ में लिखणु चाहियो त लिखी बि सघो था, त जीअं अव्हां वटि इहो चार्ट महफ़ूज़ रहे ऐं सेव रहे। ऐं इन जे मुताबिक़ जेकॾहिं अव्हां सिंधी अखर यादि कंदो तव्हांखे इनशाला जल्दी यादि थी वेंदा। छो जो इन में अव्हां ॾिसी रहिया आहियो पहिरें कॉलम में जेकॾहिं असां खाॿे साइड खां ॾिसूं त इंग्लिश में लिखियलु आहे विथ सिंगल डॉट, यानी हिकिड़े नुक़्ते वारा जेके अखर आहिनि सभिनीनि खां अॻु में असां उन्हनि खे बिल्कुलु अलॻि करे छॾियो आहे ऐं उहे टोटल 12 अखर आहिनि। ऐं सभिनीनि खां अॻु में अव्हां हिकिड़े नुक़्ते वारा अखर जेकी बि आहिनि जिन जे मथां या हेठि जेतिरा बि नुक़्ता जिते बि अचनि था उहे नुक़्ता अव्हांखे उहे यादि करणा हूंदा ऐं उहे टोटल 12 आहिनि। इन खां पोइ आहे विद 2 डॉट्स ऐं उहे ॿिनि नुक़्तनि वारा अखर अव्हांजा तक़रीबन 11 अखर आहिनि। उहे बि लिखियलु आहिनि हिकिड़े कॉलम में, हिकिड़े उन में लाइन में। पोइ उन खां पोइ हेठि अव्हां ॾिसंदव त उते अव्हांखे नज़र ईंदा विथ 3 डॉट्स, यानी इन्हनि अखरनि जे मथां या हेठि 3 नुक़्ता आहिनि ऐं इहे टोटल 6 अखर आहिनि। पोइ अव्हां इहे अखर यादि कयो। तंहिं खां बाद अव्हां विद 4 डॉट्स वारा अखर यादि कयो, यानी जिन जे मथां या हेठि 4 नुक़्ता या टुपका आहिनि। उहे तक़रीबन 5 अखर आहिनि सिंधीअ में। ऐं इन खां पोइ सिर्फ़ु अव्हांजो हिकिड़ो अहिड़ो अखर आहे जंहिंजे अंदरि या जंहिंजे पेट में तुआ ईंदो आहे, सिंधीअ में णूण चवंदा आहिनि उनखे। इहो णूण यादि करे सघो था। इन जे हिकिड़ो ई अखर आहे सिंधीअ में जंहिंजे मथां तुआ ईंदो आहे, जॾहिं त उर्दू में 3 अखर अहिड़ा आहिनि जिन जे मथां तुआ ईंदो आहे। ठीकु आहे। इन खां पोइ अव्हां 70 अहिड़ा अखर आहिनि विदाउट डॉट्स वारा, जंहिंजे मथां को बि टुपको डॉट या नुक़्तो न आहे हूंदो। उहे तक़रीबन 17 आहिनि ऐं उन्हनि खे अव्हां आराम सां यादि करे सघो था। तंहिं खां पोइ जॾहिं अव्हां ईअं अलॻि अलॻि ग्रुप में डिवाइड करे यादि कंदव त इनशाला जॾहिं यादि थी वेंदव त हिकु दफ़ो अव्हां इन खे तरतीब सां लिखी करे ॾिसजो त अव्हां 52 अखर यादि करे छॾिया आहिनि या न। यकीनन अव्हांखे अहिड़ी तरह जॾहिं अव्हां ग्रुप में इन्हनि खे डिवाइड करे छॾंदव डॉट्स जे हवाले सां जेके ग्रुप ठाहींदव त हिकिड़े नुक़्ते वारा अखर केतिरा आहिनि, 2 नुक़्तनि वारा, 3 नुक़्तनि वारा, 4 नुक़्तनि वारा, या जिन जे मथां को नुक़्तो न आहे हूंदो, या हिकिड़ो अहिड़ो अखर जंहिंजे मथां तुआ हूंदो आहे। अहिड़ा अखर जॾहिं अव्हां यादि करे छॾंदव अलॻि अलॻि करे त यकीनन अव्हांखे सिंधी जा 52 लेटर्स यादि थी वेंदा आसानी सां ऐं वक़्तु बि तमामु घटि लॻंदो, ॾाढो वक़्तु न लॻंदो इन में। इंशाअल्लाह अव्हांखे अॼु जो इहो तरीक़ो आसान लॻो हूंदो ऐं अव्हां लाइ मुफ़ीद साबित थींदो, फ़ाइदेमंद साबित थींदो। प्यारा ॿारो, जेकॾहिं अव्हांखे बि का शइ पुछणी आहे या सम्झणी आहे त अव्हां बि मूंखे हेठि कमेंट बॉक्स में कमेंट करे पुछी सघो था, सम्झी सघो था। मूंखे इंतज़ारु रहंदो अव्हांजे कमेंट जो, अव्हांजे फीडबैक जो। नेक्स्ट वीडियो में इंशाअल्लाह वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।